नाज़रीन गढ़ी हसन भरपासे वारन मुख़्तलिफ़ इलाइक़नि बाहू कोसो RD 44 RD 52 वारो इलाइक़ो है। पावर सनड़ी आशिकाबाद समेत टालाणी मुक़ाम या हितां जा जेके नंढा वॾा ॻोठ या शहर आहिनि उतां जेके त बरसात तबाही मचाए छॾी आहे। बरसात मुतासिरीन जा जेके अझा आहिनि उहे टही पट पइजी विया आहिनि, जंहिं सबबु उहे उतां खां जेकी आहे त पंहिंजे मदद पाण था त लॾ पलाण करे अची गढ़ी हसन जे पब्लिक स्कूल में उन्हनि पनाह जेको आहे वरितो आहे। मुतासिरीन हिन वक़्तु जेके बेयारो मददगार बणियल आहिनि। हिन वक़्तु उन्हनि जी कहिड़ी सूरत हाल आहे, हिते को चूंडियल नुमाइंदो या रिलीफ जेके सिंध हुकूमत पारां जेका रिलीफ टीम आहे उन जा के नुमाइंदा या जेके आहे त DC जैकोबाद मुख़्तियार कार ठुल हिननि जी का सार लधी आहे, उन बाबति अचो त मुतासिरीन सां ॻाल्हि ॿोल करियूं त वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। असां इहो नए लेके हाणे पहुता हूँ आया हूँ, ख़ुदा वास्ते को मदद थिए। बाक़ी घर घाट जेको असांजो भॼी पियो आहिनि, ॾही पिया आहिनि सम्झी। हाणे माल मरी विया, हर शइ फसल वियो, बाहू साइड खां वरी हाणे खंड लॻो आहे सम्झी। हाणे पहुच ई नथा सघूं, अॻे वेठासीं मींहं जे आसिरे ते, अॼु बीहंदो सुभाणे बीहंदो, वेंदासीं रोड ज़ोर हाणे पुगाऊं हिते। असां राखी कंदासीं सबाए जो, ठीकु आहे। अड़े टालाणी को हेठि वेठा हुआसीं, उते बि बारिश बरसाति थी, बोर्ड जेको निकाल बेकाल निकिता कुझु बि न बचो। घर न घाट टीहों चौथों ॾींहुं आहे हिते आया आहियूं, सभु खे मिलनि था असांखे काशन जेको ख़ुशामद ते माण्हुनि खे ॾियनि था। कल्ह तंबू जा 2 ट्रक आया आहिनि, ट्रकनि मां सिर्फ़ु डाक्सन हलियो आहे, उहे बि ख़ुशामद जेके सरकी आहिनि सुराब सरकी उन्हनि खे ॾिए थो। बाक़ी जेको आहे त असांजो बचो काशन आहे। 3 ॾींहं आहे, हिकु ॾींहुं खाऊं था, हिकु ॾींहुं ईअं वेठा आहियूं, ठीकु आहे। उहे माण्हू वॾरा आहिनि असांजा अमीर इजाज़ खाना जीअं वॾा थी विया MP MN जे वोटनि जे लाइ अचनि था, हर शइ जे लाइ अचनि था। हाणे असांजो हिन टाइम कोई मदद नथो करे, जेको थी सघे न असांजो मदद करे। कॾहिं हिते तव्हां पनाह वरिती? 405 ॾींहं असीं हिते को तव्हां चूंडियल नुमाइंदो मुख़्तियार कार या DC जैकोबाद आयो आहे? का शइ न आयो, का शइ न। मन मन कृपया माल बाल मरी विया, फसल विया, तबाही आहे। पोइ खाद खुराक तव्हां कीअं इंतज़ाम कयो? का शइ न आहे। हुकूमत खां छा मुतालबो कंदो? का शइ न कई। अमां मोहम्मद पनाह दे गोठ कायूं प्यारो खोसो का प्यारे खोसे का एडू सहारे असां हुणे आयूं पुगियो मींह वसदे कल 3 जड़ी कड़ी जाही मर गया अन दी लपड़ी आई हुआ पन्नी दी गत वेल कारण खानो दे माल रावता ही कड़ा मरदा बुक तसते जहां तबाह थी गया। पानी असां कोई मदद करन खुदा वास्ते असां इस वाला देना सला जोर जारी नहीं। ही जेको त MPA डॉक्टर सोराब सरकी जे शहर में रहो था, उहो तव्हां हिते आयो आहे? ना ना कोई भी असां हुणे पुगियो कूड़ न हुणे आयूं। मैं अगे मोई पया घर घाट वही मया सड़ डह पया कल सजे मीह च पुसदी बच्चे अन सटे पिजे राख्या ने सरकी सराब दे गारी ताई वञो असां बैठे भुखे तसे हुणे अल्लाह हर मुसलमान ते सदके असांजी मदद करे। कई शइ कान्ही कल अड पुट चा कर 10 साल नो बिरन जाल बच्चे भी उनते रुलते वते मैं भी रुलदी वतिया ओथे में कुछ सहारा ले टिक्या दे मैं खांदी हम रोजगार वो खांदी हमने मैं क्या खावा। कल शाम दे आयो कहीं नहीं अदा को खादा खुराक कहीं नहीं दिता बा असा मुकते पयो अब्बा ना अन्न ना अटा ना पैसा ना पाई अब्बा असा केडे वणू कोनी माल वयो बाल वया घर वया तड़ वया पोख वया असां काॾे वञूं। ख़ुदा वास्ते असां मदद करो, लुड़ी लुड़ी ते पुगाऊं। अॾु जो ॾींहुं हथ को मालकी बि कंहिं न कई आहे असांजी। ख़ुदा वास्ते मालकी करो, ईअं जा ज़मीनदार खाई वेही रहिया आहिनि, असां काॾे वञूं। पोइ असांजा रूड़ा करण बि अॼु ई न अलाह खे मनो पंहिंजे ख़ुदा खे मदो ग़रीबनि सां मदद करो बसि। किथां खां आयो? सही आधार खान खोसो वठ। कॾहिं खां हिते आयो? असां 5-6 ॾींहं थी विया असां हिते आयासीं। हिते को तव्हांजो को खाद कोई खुराक या बि राशन? न, कोई बि नथो मिले। असां हिते वेठा आहियूं, ॿाहिरि रोडनि ते असां वेठा हुआसीं। हिते हाणे असांखे मोकल ॾिनी, असां हिते आयासीं। DC जैकोबाद या मुख़्तियार कार कोई बि न आयो, कोई बि न आयो। तव्हां छा मुतालबो कंदो उन्हनि? बसि असां ॾिसूं था अलाह मालिक असां हिते वेठा आहियूं, घर असां त सॼा किरी पिया, फसल विया माल विया, असां हाणे छा कयूं ग़रीब माण्हू। मानपना शहर खां बोर्ड आई आहे, लोड बाहू जे शहर खां उहे खंडा हया अथनि। असांजो शहर पुॼी वियो आहे, असांजो माल मरी वियो, ॿार उॾे माल सॼो दरपदर थी। असां राति निकिता आहियूं, मस पहुता आहियूं अची अस्पतालनि हिते स्कूल में स्कूल आहे न, हिते स्कूलनि में पहुता आहियूं। पोइ असां इहे मजबूर थी अची वेठा आहियूं। हाणे ऑफिसर हिते जेके रहियल आहिनि चवंदा आहिनि हिते रहो बि न असांखे राशन मिलियो आहे, को लंगर जो त असां रतो के खाधे थियूं, असां लंगर बीठा आहियूं। अलाह जे तरफ़ां जेको तव्हांखे थिए हुकूमत खे असां सां तावण करनि। असां वटि का शइ कोन्हे, मजबूर थी असां हिते आहियूं। हिते ऑफिसर छॾनि नथा सघनि, मुख़्तियार कार हिते अचे ई नथो, असां वटि न पहुतो आहे। सामान जेको आयो तव्हांखे इन में हिसो मिलियो आहे? तव्हां असां ईअं वेठा आहियूं, बुख ते अबा
असांखे का शइ न मिलियो आहे, मुख़्तार कार बि न आयो आहे, न कोई असांखे तावन सरकी साहिब को ॾिनो आहे, न कंहिं ॾिनो आहे। असां बुख ते वेठा आहियूं। सिंध हुकूमत खां छा मुतालबो कंदो? सिंध हुकूमत का इहो मुताबिलो आहे जो महिरबानी करे असांजे मथां तावन करे, को इमदाद ॾिए, को फंड ॾिए, को लंगर ॾिए त असांखे राति गुज़ारियूं काॾे वञूं। खिदांदा शख्त है पाउंदपुरा गोठ खजिया शेदा आखती जी अख्ता एदा शे खसे वावर खसे खदा न वावर खसे न खदा ए टेंट जेको अस्ते सामान विराइन जी इशारा मिलदा न हुकूमत शे मुतालबा ने हुकूमत है माल भी शुदा मुल्क ते है मुल्क शुदा हर शे शुदा जर्रा पे खात के ना आरते न चुके खाते चुक बसी खाते न हीरान लुड़दो छ हर शे लुड़दो छ माल लुड़दो छ बच्चा फादो है बच्चा मस्त खस्तो आत कांते गरीब अशे अर्थां दे न आरते न तंबू न काशे मेरे काशे बच्चा से लंगड़ा मेरे को गरीब से खत्तियो मारा अष्टे काश है न मिलना सोरा काम गड़ी है साथ के मारा काश है न दादी हर को भरी आंदा जमींदार गिर को भरी आंदा को मां वरी सिर खस जात के मी चुख अद भी फला रहे दो सला मी चुख भी ना था तू मां भावे जाल मर जात के मैं फरी अले चप भी रहा जीता मैं हंद भी कर रहा मैं अष्टे माल शुद्ध लुड़दो मैं अष्टे ना फसल भी रहा काश है न भी मुल्क भी मैंने मां जरा आत के दरको या मारा एक टाइम तनी राशन का शाय न मिलला मारा जमींदार मदद न कर मारा फूल भी न करे जो छे अस्त नो नैनो लंगड़े वर्गे न छिनगाई नी मदद में शाखाने जो मारा मिली काशे मारा गरीब चुका छे दूरिया निखाने मदद मारा राशन काशे न मिल ए टाइम तानी जे कम बारा न तंबू है न काशे न फोले मारा खरे है जो सारा छे दू न टपड़े न टाड़िए न पाले न तंबू काश है न मिला न मारा हीरा ने वर्ग है अब न टपड़ बचा न टाड़ी पोती मथे दी कोनी है दूजा डाहड़े बाल छुटे बुखे पंथ का शय कोनी है असां ते इमदादी करा पुट ही मेडा असांखे का शय कोनी है लूड़ दी चूड़ी कोनी खाऊ हर शय भई जाह किरी पई वॾेरनि जी पकी ही उहा भी किरी पई घर जो कोन्हे हाणे काॾे वञूं अब तव्हां इमदादी कयो जेको अलाह साईं ॾे त पना शहर निश्तू प्यारा शहर में ट्रपड़ लुड़दो छंगा लोग बुढ़े दंगा मन्ना ड्राइव कतंगा मार छोड़ सर कस्तो आते चुखानी वस्ते दान मान को लुड़दो छंगा मार मत न थरकी वडरा कदा न वदी वडरा कदा न ठुल शहर कदा वडरा कदा मार मिलदा काश है न हर कसे के इमदाद मार मा खुदा वास्ते हर शे के दिया पुजो नाज़रीन गढ़ियसन जे पब्लिक स्कूल में पनाह वरतल ॿोॾ मुतासिरिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो चवणु आहे त हीअ जेकी आहे त पंहिंजो पाण बचाए निकिता आहिनि हिननि जा जेके कचा या पका घर हुया उहे ड्रही पिया आहिनि ऐं जेको माल मता आहे उहो बि हिननि जो मरी वियो आहे फसल जेके आहे त उहे मुकमिल तौर ते हिननि जा पाणी हेठि अची विया आहिनि ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त MPA डॉक्टर सोराब सरकी जे शहर में रहंदे बि उहे जेके आहे त हिननि वटि नाहे पहुतो न ई हिननि जी का वाहुर कई आहे ऐं जॾहिं त मुख़्तियार कार ठुल ते हिननि इल्ज़ाम हयो आहे त उहो जेको आहे त पंहिंजे मंज़ूर नज़र माण्हुनि खे जेको आहे त नवाज़े रहियो आहे ऐं हिननि ताईं हिन वक़्त ताईं न पहुची सघियो आहे न ई हिननि खे को राशन मिलियो आहे न ई हिननि को टेंट मिलियो आहे ऐं हिननि इहो बि ॿुधायो त जॾहिं सिंध सरकार पारां इहो ऐलान कयो वियो आहे त सरकारी इमारतुनि में जेके आहे त ॿोॾ मुतासिरनि खे रहायो वञे पर हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उहा हिननि खे प्रेशराइज़ करे रही आहे त हिन जेको आहे त स्कूल खे ख़ाली कयो वञे न त जेको आहे त उन्हनि खां ज़ोरी जेको आहे त स्कूल ख़ाली करायो वेंदो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुख़्तियार कार ठुल या DC जेकोबाद समेत वस वारियूं अख़्तियारियूं जेके आहे त नोटिस वठनि हिननि ताईं जेको आहे त राशन खे जेको आहे त पहुचाइनि हिननि खे जेको आहे त टेंट ॾिनी वञे ॿियूं सहूलियतूं हिननि खे ॾियूं वञनि रध पचाव जे लाइ हिननि वटि कुझु बि कोन्हे खाधे पीते जो इंतज़ाम कयो वञे ऐं गॾोगॾु कुझु जेके आहे त हिननि जा काफ़ी ॿारड़ा बि बीमार आहिनि ऐं पोड़ा बि हिननि जा बीमार आहिनि उन्हनि जे इलाज जे लाइ हिते जेको आहे त मेडिकल कैंप बि क़ाइमु कई वञे त जीअं हिननि जी जेको आहे त बेचैनी ख़तमु थी सघे कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी कोसो जेकब न्यूज़ गढ़ियसन।